अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, औरत मार्च मोबिलाइजेशन पंगडियो ज़िले बदीन जी भोरोबिल जे ॻोठ में औरत मार्च लाइ औरतुनि जे हक़नि बाबति रोशनी विझंदे डॉक्टर बख्तावर चयो त ॻोठनि में ॿारनि जी पैदाइश जे वक़्फ़े जो को ख़्यालु नथो रखियो वञे। माउ जी सिहत मुतासिर थिए थी त ॿियनि ॿारनि ऐं घर ते नाकारी असर पवनि था। डॉक्टर बख्तावर औरतुनि खे औरत मार्च में शमूलियत जी दावत ॾींदे चयो त औरत जी मज़ाहिमत सगारे समाज जी अॾावत लाइ इंतहाई ज़रूरी आहे। उन मौक़े ते अमर सिंधु चयो त औरत मार्च जो पैगाम सिंध जी हर औरत ताईं पुॼणु खपे, छो त इहो औरत जी ताक़त खे जोड़े सगारे समाज जो बुनियादु विझे थो। हुन चयो त असां औरत मार्च में औरत जी मुज़ाहिमत खे जश्न जी शक्ल ॾियूं था। भोरोबिल जे ॻोठ पोड़े में संदसि घर में इहा तब्दीली ईअं आई जो संदन कम्यूनिटीअ मां संदन ख़ानदान जी छोकिरी बि BSc करे यूनिवर्सिटी में तालीम लाइ वञी रही आहे। संदन भाउ वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में मैथ्स मां MSc करे चुको आहे। हुन चयो त हर साल जीअं हिन साल बि वूमेन एक्शन फोरम औरत आज़ादी मार्च जो पैगाम ऐं दावत खणी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मोबिलाइज़ेशन जो कमु करे रही आहे। हुन चयो त पंहिंजी तक़दीर जी तब्दीलीअ लाइ वॾेरनि ॾांहुं ॾिसण बजाए पंहिंजा रस्ता पाण पैदा कंदियूं। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।